हाणे रुकंदासीं मेहर जो। मेहर में बी सेक्शन पुलिस कासाई पाड़े मां मुबैना तौर अगवा थी वियल 5 वरियनि जी ॿारड़ी हुमैरा चना खे बाज़ियाब कराए वरितो आहे। ख़बर सां शेयर पिया कयूं। अहम ख़बर आहे, मेहर में बी सेक्शन पुलिस कासाई पाड़े मां मुबैना तौर अगवा थी वियल 5 वरियनि जी ॿारड़ी हुमैरा चना खे बाज़ियाब कराए वरितो आहे। जवाबदार ख़ालिद हुसैन जतोई खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं। मेहर में बी सेक्शन पुलिस कासाई पाड़े मां मुबैना तौर अगवा थी वियल 5 वरियनि जी ॿारड़ी हुमैरा चना खे बाज़ियाब कराए वरितो आहे, जॾहिं त जवाबदार ख़ालिद हुसैन जतोई खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मेहर मां अवां सां ख़बर शेयर करे रहिया आहियूं। मेहर में बी सेक्शन पुलिस कासाई पाड़े मां मुबैना तौर अगवा थी वियल 5 वरियनि जी ॿारड़ी हुमैरा चना खे बाज़ियाब कराए वरितो आहे। जवाबदार ख़ालिद हुसैन जतोई खे गिरफ़्तार कयो वियो आहे।